ठिकराटो जे बम्बली माइनर जे पुछड़ी जे आबादगारनि कुर्बान फ़कीर मंगरियो, सईद वाजिद शाह, गुलाम सरोवर महर, रसूल बख्श अंबाणी आबादगारनि वटि पाणी न पहुचण ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट सखर में केस दाख़िल करायो वियो। केस तां हथ खणाइण लाइ आबादगारनि वटि मेड़ मिंथ वठी आयो। जंहिं बाद सिंध टीवी सां ॻाल्हाईंदे आबादगारनि चयो कि हर साल ईअं थींदो रहंदो आहे। इरिगेशन वारा ईंदा आहिनि, पंहिंजो मौक़ुफ़ ॾिनियूं हलिया वेंदा आहिनि। जेका ॻाल्हि आहे उहा अखियुनि जे अॻियां आहे। असां चओ था प्रैक्टिकली कमु थिए असांजो, जंहिं मौक़ुफ़ ते आहियूं ग़लति जेके मोरियूं आहिनि पाइप आहिनि उहे कढिया वञनि, जेके लीगल तरीक़े सां आहिनि उहो हर को पंहिंजो हक़ खणे पाणी पीए। जनरल परवेज़ मुशर्रफ जे दौर खां पोइ खाटी कान थी, उन खां पोइ केतिरा ई अनलीगल पाइप लॻी आहे ऐं अनलीगल मोरियूं लॻियूं, जेके हिकु हिकु नाले ते ॿ मोरियूं हलनि थियूं, ख़ासि करे सिर्फ़ु 99 आरडी खां 148 आरडी ताईं। 2008 खां वठी करे हिन वक़्तु 2025 में जे असां 3 महीना थी विया आहिनि कोर्ट में विया आहियूं, मजबूरन असां कोर्ट मंझि विया आहियूं। जो हिन वक़्तु ताईं जे अगरि हे कमु करनि हा त अॼु कोई भाईजान माना पंहिंजे रज़ा ख़ुशीअ सां कोन वेंदो आहे अदालतुनि मंझि। 15 सालनि खां वठी असां वटि पाणी कोन्हे को, असां को इहो केस ख़ुशी सां कोन दाख़िल कयो आहे हिननि ते। अॻु में असां सां मिलण लाइ बि तयारु कोन आहे, पर हाणे इहो थियो आहे त उहे असां वटि हली आया आहिनि। पर हुनजो मौक़िफ़ इहो आहे ख़ाली ॾटा कूड़ियूं ॻाल्हियूं आहिनि त जीअं केस तां हथु खणनि वरी असां आज़ादु थी वञूं। आबादगारनि पारां केस तां हथ खणण लाइ बम्बनी माइनर जी आरडी 99 खां 146 पुछड़ी ताईं समूरा रीह मोकल पाइप ऐं कड़िया बंदि कराए वाह जी खाटी कराइण ऐं कणिक जी पोखी लाइ पाणी ॾियण जा शर्त रखी छॾिया। कैमरा टीम सां गॾु मजीद महर, शन टीवी न्यूज़, ठिकराठो।